नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे संजोरे में ख़बर ॾींदा हलूं त बहरिया टाउन मलिक रियाज़ जे छाड़तन पारां कराची जे सिंधी ॻोठनि खे ॾाहे कब्ज़ा करण खिलाफ़ एसटीपी रुकन बुरड़ा पारां ज़िले अॻुवाण कामरेड जाफ़र सिंधी, जान मोहम्मद अबड़ो, मुख्तियार लिगारी, हबीब ख़ासकेली, नज़ीर सोलंकी जी अॻुवाणी में एसटीपी जे कारकुननि ऐं मुख़्तलिफ़ सियासी समाजी अॻुवाण प्रेस क्लब रुकन बुरड़ा अॻियां एहतजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई है। बहरिया टाउन सिंध हुकूमत जी ख़ामोशी खिलाफ़ नारेबाज़ी कई वई है। कामरेड जाफ़र सिंधी, जान मोहम्मद अबड़ो, मुख्तियार ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त कराची सिंध ॻोठ ढाहण वारे अमल सिंध धरती ते हिकु वार आहे। हिन सिंध दुश्मन वारे वार में मलिक रियाज़ सां गॾु ज़रदारी लीग ऐं सिंध हुकूमत शरीक है, जंहिंजो सबूत सॼी सिंध बहरिया टाउन खिलाफ़ आहे ऐं सिंध जे नामुराद हुकूमत ऐं ज़रदारी लीग ख़ामोशी इख्तियार करे सिंध दुश्मनी जो वाज़े सबूत ॾिनो है। एसटीपी डॉक्टर कादिर मंगसी जी क़यादत में कराची जा ॻोठ त छा पर हिकु इंच बि मलिक रियाज़ ऐं सिंध दुश्मन कुवतनि खे कब्ज़ो करण न ॾींदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।